नालो डॉक्टर जुल्फकार अली है। मैं डिस्ट्रिक्ट कंबर शहदादपुर जो DHO आहियां। असांखे कल तव्हां रिपोर्टरनि दोस्तनि जे थ्रू ख़बर पई त हिते का बीमारी फैली आहे ऐं असांजे ऑनरेबल नवाबज़ादा बुरहान खान साईं MP साहब उन जे थ्रू भी हुकुम आयो त हिन ॾिसो त इहा बीमारी आहे छा। उन सिलसिले में मां पंहिंजी टीम वठी आयो आहियां, फिज़िशियन्स जी ऐं ॿारनि जी फिज़िशियन्स जी। उहो चेक कनि था उन्हनि खे ऐं किथे हिन जो रिलेशन त न आहे हिन अॻी बीमारी जेके फोर्थ थिया आहिनि ॿारनि सां, उहो असां ॻोल्हियूं पिया। ऐं असां हिते कैंप लॻाई आहे जंहिंमें मुंहिंजो कंट्रीब्यूशन आहे आवा खान यूनिवर्सिटी जे फाउंडेशन जो कंट्रीब्यूशन भी आहे ऐं हिते वैक्सीनेशन जी API भी करायूं पिया, कॉलेरा जी स्क्रीन भी करायूं पिया। हिन पूरी एरिया खे फिल्टर आउट करण लाइ असां आया आहियूं। 2, 4, 5, 6 कलाक 7 कलाक जेतिरा लॻनि असां सर्विस ॾेई वेंदासीं ऐं पोइ वरी असां 5 ॾींहंनि लाइ वारा तालका अस्पताल में हिन एरिया लाइ हिकिड़ो डॉक्टर डेप्यूट कयो आहे। उहो डॉक्टर जेको आहे हिते 5 ई ॾींहं इन मरीज़ जो फॉलोअप कंदो ऐं फॉलोअप खां पोइ रिपोर्ट ॾींदो असांखे। उमेदु आहे असांजी महिनत रायगा न वेंदी ऐं असां इन सर्विस ॾियण लाइ हिते पहुता जो मां पंहिंजो तो टीम वठी आयो आहियां। किड्स में चेक थियनि था, जेके पॉज़िटिव ईंदा उनखे ज़रूरु यकीनन ऑलमोस्ट दवा ॾिबी हिते ऐं वैक्सीनेशन जी टीम वठी आयो आहियां। जेके ॿार असांजा वैक्सीन इम्यून कॉम्प्रोमाइज़ वैक्सीन जेके बीमारी जे करे आहिनि उन्हनि खे वैक्सीन टुका बि लॻाया था वञनि, हिफ़ाज़ती टुका ऐं मेडिसिन बि असां वटि मयारी मेडिसिन आहिनि ऐं मां नथो सम्झां त को हिन में ग़ैर मयारी का शइ आहे। सभु मयारी खणी आया आहियूं ऐं इनशाला बहितर करे वेंदासीं। मुझे नालो सर आफ्ताब अहमद है। मैं डिस्ट्रिक्ट मैनेजर है आगा खान यूनिवर्सिटी के यहाँ से। असांजो डिपार्टमेंट है सेंटर ऑफ एक्सीलेंस वुमेन एंड चाइल्ड हेल्थ। उनके बिहाफ ते असां डिस्ट्रिक्ट कंबर शहदादपुर जे 2 सितंबर खां पंहिंजी मेडिकल फ्लड रिलीफ कैंप्स स्टार्ट कयूं आहिनि जेके कंटिन्यू रहंदियूं मुख़्तलिफ़ टाइम ते जेसिताईं असां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे माण्हुनि खे जेको आहे रिलीफ प्रोवाइड कंदा रहंदासीं। इनमें DHO साहब असांखे पॉइंट आउट कंदो आहे मुख़्तलिफ़ जेको आहे विलेजिस या स्टेशन जी। कल साईं असांखे ॿुधायो वेंदो आहे हिकिड़ो डिज़ीज़ जेका आहे उहा डिटेक्ट थी आहे जंहिंसां माण्हुनि जी डेथ थिए थी। उनजे लाइ एमरजेंसी असांखे हिते जेका आहे कैम्प खपे। उनजे लाइ असां पंहिंजी टीम जंहिंमें पीडियाट्रिशियन आहे, फीमेल डॉक्टर्स आहिनि, पैरामेडिक स्टाफ आहे, पंहिंजी असांजी जेका मेडिसिन आहे उहा खणी हिते पहुचायूं था। ॾिसूं त केतिरो छा हुन में बीमारी ट्रेस करण जी कोशिशूं कयूं था। टोटली जेके आहे असां पंहिंजो फ्लड रिलीफ फराहम कयूं था पिया डिस्ट्रिक्ट थोरो पोइ वञी जीअं असां तारीख़ गॾु साईं फट नथो छॾे खंघ बि थिए थी राति जो घणी थी थिए। हेलो ट्रेस करण जी कोशिशूं कयूं था। टोटली जेके आहे असां पंहिंजो फ्लड रिलीफ फराहम कयूं था पिया डिस्ट्रिक्ट थोरो पोइ वञी जीअं असां तारीख़ गॾु साईं। ही गुज़िरियल ॾींहुं असांखे हिन यूनियन काउंसिल कलर जे माण्हुनि इहा कंप्लेन कई हुई त हिते तमामु घणियूं बीमारियूं जेके वबाई आहिनि उहे फैलिजी वियूं आहिनि। उन खां पोइ असां इहो मसइलो पॉइंट आउट कयोसीं पंहिंजो MPA साहब नवाबज़ादा बुरहान खान सां, जंहिंजे तावन सां असांजो DHO डॉक्टर जुल्फकार, डॉक्टर असांजो बुरोई साहब, साईं असांजो MS साहब जेको आहे वारा जो सुनियो साहब, उन्हनि जी अॻुवाणी में आगा खान जूं मुख़्तलिफ़ टीमूं हिते अची पहुतियूं आहिनि जेके नंढनि ॿारनि खे अलॻि जेको आहे सो चेक कनि थियूं ऐं जेके एडल्ट्स आहिनि उन्हनि खे धार ऐं हिते दवाऊं वग़ैरह बि ग़रीब जेके माण्हू बेपहुच उन्हनि ताईं उहो पहुचाइनि था। हीअ जेका जॻह आहे मेदमोरी पुल उहा यूनियन काउंसिल कलर आहे ऐं हिते हेडक्वार्टर आहे 4 यूनियन काउंसिलनि जो। काफ़ी पेशेंट्स हिते अचनि था। असां उमेदु कयूं था त हीअ जेका ख़िदमत आहे या हेल्थ जे हवाले सां उहा काफ़ी ॾींहंनि ताईं जारी रहंदी। उनजे नवाबज़ादा साहब जी हुकूमत बुरहान खान जी हुकूमत DHO साहब असां हेल्थ टीम ऐं प्लस आगा खान ऐं UC चेयरमैन कलर तारुफ खान कानी जे तावन सां हिते असां कैंप लॻाई आहे मेदमोरी ते
अलाए 700-800 मरीज़ असां डील कंदासीं ऐं उमेदु कई था ये सहूलियत काफ़ी वक़्त ताईं जारी